ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे बे स्कंद जे पहिरें अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त राजा परीक्षित सुखदेव जी खां सवाल पुछनि था त आख़िर मुंहिंजो उद्धार कीअं थींदो, मूं वटि सिर्फ़ु 7 ॾींहं आहिनि। सुखदेव जी महाराज राजा परीक्षित जे इन सवाल जो जवाबु ॾींदे ॿुधाइनि था त 7 ॾींहं त घणा आहिनि, माण्हू त सिर्फ़ु 2.5 घड़ियुनि में बि भागवत महापुराण साहिब जी कथा ॿुधी पंहिंजो जीवन सफलो करे सघे थो। उन ते सुखदेव जी महाराज राजा कटवांग जी मिसाल ॾिनी त राजा कटवांग सिर्फ़ु 2 घड़ियुनि में ही भगवत गुण ॿुधी पंहिंजो उद्धार कयो हो। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे बे स्कंद जे पहिरें अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। राजा परीक्षित वॾी निम्रता सां हथ जोड़े पुछियो त राजा कटवांग केरु हो ऐं कीअं उन 2 घड़ियुनि में ही मुक्ति पाती हुई, उन जो हाल कृपा करे मूंखे ॿुधायो। सुखदेव जी चयो त त्रेता युग जी शुरूआत में कटवांग नाले राजा 7 दीपनि जो प्रतापी बलवान ऐं नीतवान ऐं धर्मात्मा पंहिंजे धर्म ऐं कर्म सां अयोध्यापुरीअ में रहंदो हो। उन्हनि ॾींहंनि में दैतन इंद्र ऐं ॿियनि देवताउनि खे लड़ाई में जीते इंद्रासन खां ॿाहिरि कढी छॾियो। तॾहिं गुरु बृहस्पति चयो त जॾहिं राजा कटवांग तव्हांजी मदद कंदो तॾहिं ही तव्हां दैतन सां विरी जीत हासिल करे सघंदा। इहा ॻाल्हि ॿुधंदे ही इंद्र ॿियनि देवताउनि समेत मृत्यु लोक में राजा कटवांग वटि अची खेसि पंहिंजो हाल ॿुधाए मदद घुरी। तॾहिं राजा उन खे दंडवत करे चयो, मुंहिंजा वॾा भाग आहिनि जो तव्हां मूं खां दैतन सां लड़ाई करणु ऐं मदद वठणु घुरो था। हिकिड़े ॾींहुं त हूअं बि ही शरीर नास थी वेंदो, सो जेकॾहिं तव्हांजे कमु अचे त उन खां वधीक ॿियो को चङो कमु न आहे। ईअं चई राजा पंहिंजा हथियार ॿधी इंद्र ऐं ॿियनि सां गॾिजी दैतन सां लड़ाई कई। दैतन खे जीते देवलोक जी राजगद्दी वरी इंद्र खे वठी ॾिनी। जॾहिं देवताऊं राजा जी मदद सां फतेह पाए बेखौफ़ थी पंहिंजो राज करण लॻा, तॾहिं राजा कटवांग देवताउनि खां रुख़सत घुरी। उन वक़्तु इंद्र देवता ख़ुशि थी चयो त ए राजा, तव्हां असां खां वरदान घुरो। ही ॻाल्हि ॿुधी राजा वीचार कयो त मूं खसियल राज मदद करे राजा इंद्र खे वठी ॾिनो आहे, हिन खां कहिड़ी शइ घुरां। इंद्र देवता राजा जे मन जो हाल सम्झी चयो त ए राजा, देवताउनि खे गुज़रियल हलंदड़ ऐं ईंदड़ ॻाल्हि सभु मालूम रहंदी आहे, पर असां दैतन जे फ़साद खां जो हू असां खां वधीक बलवान आहिनि तकलीफ़ में हुआसीं, उन करे मूं तव्हां खां मदद घुरी हुई। राजा ही ॻाल्हि ॿुधी पंहिंजो ॿुढापण वीचारे देवताउनि खां पुछियो त पहिरियों ई तव्हां ही ॿुधायो त मुंहिंजी उमिरि में बाक़ी केतिरा ॾींहं आहिनि, तंहिंखां पोइ मां तव्हां खां वरदान घुरंदसि। इंद्र वीचार करे चयो, ए राजा, तव्हांजी उमिरि बाक़ी 4 घड़ियूं आहे। इहा ॻाल्हि ॿुधी राजा देवताउनि खे चयो, मां इहो वरदान थो घुरां त मूंखे हिन ई वक़्तु अयोध्यापुरीअ में मुंहिंजे घर पहुचायो। उते मुंहिंजी जनम भूमि आहे। हाणे मुंहिंजे मरण जो वक़्तु नज़दीक पहुतो आहे। उते वञी को अहिड़ो कर्म करियां जंहिं करे आवागवन जनम मरण खां छुटी भवसागर पार लंघे वञा
इंद्र देवता उन वक़्तु हिकिड़ो तेज़ हलण वारो विमान राजा खे ॾिनो, जंहिं ते चढ़ी 2 घड़ियुनि में राजा पंहिंजे आस्थान ते पहुतो। इहा ॻाल्हि ॿुधाए सुखदेव जी महाराज चयो त ए परीक्षित, हिन भारत खंड खे देवलोक खां चङो सम्झी राजा मरण लाइ अयोध्यापुरी में आयो। सो तव्हां सच करे ॼाणो त भारत खंड तमामु सुठी जाइ आहे, जिते राजा अची उन्हनि 2 घड़ियुनि में घणी दौलत ब्राह्मणनि खे मर्ज़ी मूजिबि दान ॾेई पंहिंजे पुट खे राजगद्दीअ ते विहारे, स्त्री औलाद ऐं राज मोह छॾे वैराग इख़्तियार करे सिरजूअ जी नदीअ जे किनारे ते वञी वेठो ऐं भॻवान जे ध्यान में लीन थी जोग अभ्यास सां पंहिंजो तन त्याग करे वैकुंठ वियो। ए राजा, उन जी मुक्ति त फ़क़ति 2 घड़ियुनि में ई थी हुई। तव्हां टे त 7 ॾींहं आहिनि जे तव्हां पंहिंजो मन संसारी माया खां मोरियो ऐं 5 भूतनि ऐं सभिनी इंद्रियनि खे पंहिंजे वस में रखी परमेश्वर जे विराट रूप जो ध्यानु धरियो, जंहिं में सभई लोक अची वञनि था। 7 लोक मथियां कमर खां मथे ऐं 7 लोक हेठियां कमर खां हेठि उन आदि पुरुष खे सम्झ, ऐं जेतिरियूं शयूं तव्हां दुनिया में ॾिसो था से उन रूप खां ॿाहिरि न आहिनि। इहा ॻाल्हि वीचारे उन तेज में जंहिं जी रोशनाई सां सूरज ऐं चंद्रमा रोशन आहिनि ध्यानु लॻायो ऐं सभिनी जीवन में उन जे तेज जो चमत्कार ॼाणो ऐं सवाइ उन जे सभु वहिंवार जगत जो कूड़ो सम्झो ऐं जेको उन खे सभु कंहिं जाइ ते हिकु नज़र सां ॾिसंदो आहे, उन खे कंहिं बि दुश्मन जो डपु नथो रहे ऐं कंहिं बि दोस्त जी मदद जी घुर्ज कान थी थिए। सभिनी जीवन में उन जो प्रकाश हिन खे ॾिसण में थो अचे। हाणे श्री कृष्ण भॻवान जे चरणनि जो ध्यानु हृदय में रखी श्रीमद् भागवत महापुराण साहिब मन लॻाए ॿुधो त तव्हांजी मुक्ति थी वेंदी। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तऊं, अगरि तव्हांखे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।